प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम। जी तो मां आवाज़ जो जातर सुञातल फकीर मारूफ सोलंगी हिन चैनल मुश्ताक परदेसी ते सब्सक्राइब करण जे लाइ वरी अॼु हाज़िर थियो आहियां। उम्मीद त तव्हां वटि वरी अॼु नई ॻाल्हि वतायो फ़क़ीर ऐं साईं शाह अब्दुल लतीफ भिटाई सुहिणे घोट जी पहुचाए रहियो आहियां त तव्हां बि ॿुधंदव, तव्हां पंहिंजे दोस्तनि खे सब्सक्राइब कंदव, जीअं अॻिते वधाईंदव असांखे सुठी मोट ॾींदव त तीअं अॻिते मां अहिड़ियूं सुठियूं सुठियूं कहाणियूं यादगार तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं तव्हांजो ज़हन जेको आहे ऐं तव्हांजो तवाज़न ऐं तव्हांजो दिमाग़ ऐं अकुल जेको आहे अहिड़नि ॻाल्हियुनि मां, छो त काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे इन्हनि शयुनि जी ख़बर कान्हे। मां महिनत करे तव्हां ताईं पहुचायां थो, महिरबानी करे हिन मुश्ताक परदेसीअ जे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि ताईं पहुचाईंदा। हाणे अॼोको जेको कहाणीअ जो मौज़ू आहे त साईं ॾाढा बेसब्र आयो। हाणे इन में बयान आहे सुहिणे शाह अब्दुल लतीफ ऐं भिटाई घोट जो ऐं वतायो फ़क़ीर जो पाण में ॻाल्हाइणु। हाणे इन जी कहाणी शुरू थो कयां मां कयां त ॾिसूं त इहे छा था हिक ॿिए सां ॻाल्हाइनि। सैयद हबीब शाह जो फर्ज़ंद अब्दुल लतीफ अञा नंढो ई हो जो शाह हबीब पंहिंजे पुटड़े खे दरिया जे किनारे ते वहिलाए रहियो हो। उन वक़्तु जीअं असांखे को औलाद थींदो आहे, पोइ 2 सालनि जो 3 सालनि जो पोइ घुमण फिरण जहिड़ो थींदो आहे, ॿाहिरि निकिरण जहिड़ो थींदो आहे, पोइ पाण बि जीअं उन्हनि खे खणी वरी घुमाईंदा फिराईंदा आहियूं। पोइ हो बि अहिड़े ख़्याल सां जेको आहे उनखे पंहिंजे दरिया ते खणी वियो घुमाइण जे लाइ। हाणे ॾिसूं त अॻिते छा थो लिखे। वतायो फ़क़ीर शाह हबीब वटि पहुतो ऐं अर्ज़ु कयाई, नंढड़ो लतीफ़ रांदि करण लाइ मूंखे थोरो वक़्तु ॾियो। शाह हबीब पहिरीं त लहरायो ऐं दिलि में सोचियो त दरिया भरपूर पियो वहे, ही मस्त माण्हू मथां को चढ़ियाई वारो कमु करे वेही रहे। इहा ॿुॾ तरह ॾिसी वतायो फ़क़ीर शाह साहब खे चयो, साईं फिक्र न करे, महिरबानी करे हिन खे तवजह सां ॿुधिजो, हीअ मज़ेदार ॻाल्हि अथव। कमु करे वेही रहे। इहा ॿुॾ तरह ॾिसी वतायो फ़क़ीर शाह साहब खे चयो, साईं फिक्र न करियो, शाह लतीफ़ मूंखे पंहिंजे साह खां बि वधीक प्यारो आहे, इन्हीअ खे को नुक़सान रसण न ॾींदुसि। शाह हबीब वताए जो चयो मोटाए न सघियो ऐं नंढड़ो लतीफ़ संदसि हवाले करे छॾियईं। वतायो फ़क़ीर लतीफ़ खे टहलाईंदे थोरो भरपूर निकिरी वियो ऐं वझु वठी लतीफ़ खे ॾाढो झले दरिया में टपो हणी। वझु वठी माना जीअं हिकिड़ो माण्हू लिकंदो आहे ऐं ॾाढो झलण ॾाढ जी माना काबू हुनखे कई। मस्तु हुयो, अलाह वारो हुयो, अलाह तो हुनखे कराए माना हुनखे काबू करे दरिया में टपोई। टपो हणी अंदरि हलियो वियो। हाल ॾिसी शाह हबीब ॾाढो परेशान थियो। ख़लीफ़नि मुरीदनि ऐं मलाहनि खे सॾु करे चवणु लॻो, मस्त वतायो लतीफ़ खे खणी दरिया में टपो हणी वियो आहे, वारो करियो, मुंहिंजे पुट खे ॿाहिरि कढो। मलाहनि दरिया में रछ पकेड़े छॾिया, तारूं ॻाघाए अंदरि घिरी पिया। जेकी दरिया में दाख़िल थी न सघिया तन पिण शाह हबीब सां हमदर्दी ऐं दिलि जोई करणु शुरू करे ॾिनी। एतिरे में शाह ॾिठो त वतायो फ़क़ीर शाह साहब खे खणियो टहलाईंदो पियो अचे ऐं हबीब शाह खे अची चयईं, साईं ॾाढा बेसब्र आयो। ख़िज़र लतीफ़ खे 2-3 सबक खेसी मस ॾिना हुआ, तेसी ताईं तव्हां वावेला मचाए ॾिनी, पर तॾहिं बि खेसि एतिरो इल्मु लज़नी मिलियो आहे जो काइनात अॻियां आईने वांगुरु थी वई आहे। लताइफ़ अल्तफ़ अब्दुल हुसैन साॻी इहे ॻाल्हियूं जेके अथव, हाणे रब राज़ हुननि जा रब थो ॼाणे।